अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ईंदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियों नज़र हेडलाइंस ते। कोयटा ऐं चमन फाटक वेझो ज़ोरदार धमाको, 14 ॼणा शहीद, औरतुनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी, ट्रेन खे जुज़वी नुक़सान, 10 गाॾियूं तबाह, भरवारनि इमारतुनि खे बि नुक़सान पहुतो। धमाके बाद जाफर एक्सप्रेस खे कोयटा रेलवे स्टेशन ते रोकियो वियो। वज़ीर आला बलूचिस्तान जे ख़ासि मामून शाहिदरनि चयो आहे त हमले में शहीद थियलनि में FC जा 3 अहलकार बि शामिल आहिनि। दहशतगर्दनि मासूम शहरनि खे निशानो बणायो। हमलो अमन दुश्मननि जे बुज़दिल लाणे कार्रवाई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां धमाके जी मज़म्मत। वफ़ाक़ी और वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि सूबे में अमन अमान बाबति इजलास में वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ अहमद बुगटी जी शिरकत। IG बलूचिस्तान कोयटा ऐं चमन फाटक लॻ दहशतगर्दनि वाक़िए जी शुरूआती रिपोर्ट पेश कई। इजलास दौरान मासूम माण्हुनि ते बुज़दिल आणे हमले जी सख़्त लफ़्ज़नि मज़म्मत, शहीदनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार। वफ़ाक़ी ज़रूर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ॾुख जे हिन घड़ीअ में बलूचिस्तान हुकूमत सां गॾु बीठल आहे। दरिंदनि मासूम माण्हुनि खे निशानो बणाए बदतरीन सफ़ाकियत जो मुज़ाहिरो कयो। शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानी खे हमेशह यादि रखियो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 11 भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सेस 48 कलाकनि दौरान उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे मुख़्तलिफ़ ठिकाणनि खे असराइते अंदाज़ में निशानो बणायो। ऑपरेशन दौरान भारतीय हिमायत याफ़्ता 11 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त असांखे कर्ज़ न पर महारत ऐं सीड़पुकारी खपे। चीन सां अरबन डॉलरनि जा 30 याददाश्तनामा मुआहिदनि में तब्दील थी चुका। कराचीअ में स्पेशल इकोनॉमिक ज़ोन ठाहे रहिया आहियूं। चीन जे शहर हांगझो में इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त पाक चीन दोस्तीअ खे 75 साल मुकमल थियण ते जश्न मल्हाए रहिया आहियूं। चीनी सदर शी जिनपिंग चीन खे आलमी मुआशी ऐं अस्करी ताक़त बणायो आहे। पाकिस्तान जल्द तरक्कीअ जे सफ़र में चीन सां गॾु हूंदो। पाकिस्तान जे नौजवान आबादीअ खे IT ट्रेनिंग ऐं आलमी सर्टिफिकेट ॾेई रहिया आहियूं। अमेरिका ऐं ईरान मुआहिदे जे वेझो पहुची विया। अॼु ऐलान थियण जो इम्कान। अमरीकी मीडिया मूजिबि मुआहिदे तहत हॉर्मुज़ वारो लंघ खोलियो वेंदो ऐं ईरान टूल टैक्स न वठंदो। ईरान हॉर्मुज़ में विछायल पंहिंजूं माइन्स बि हटाईंदो। जवाब में अमेरिका ईरान जी नाकाबंदी ख़तमु कंदो। अमेरिका मीडिया जो वधीक चवणु आहे त मुआहिदे मूजिबि ईरान खे तेल विकिरो करण जी इजाज़त हूंदी। उहो सभु कुझु डील जे 60 ॾींहनि में थींदो। ईरान एटमी हथियार न ठाहिण जो वाइदो कंदो ऐं यूरेनियम जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं थींदियूं। अमेरिकी सदर ईरान सां डील में अहम मामला ते थियण जी दावा करे छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान डील बाबति मामला घणे हद ताईं तइ करे वरिता आहिनि। ईरान सां डील जो ऐलान जल्द थियण जी उमेद आहे। ईरान सां मुआहिदे ते ॻाल्हियूं मुकमल थियण जी वेझो आहियूं। अमरीकी सदर चयो आहे त मुस्लिम मुल्कनि जे सरबराहनि सां ॻाल्हि ॿोल मुस्बत रही। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां ॻाल्हि ॿोल बहितर रही आहे। सऊदी जे वली अहद मोहम्मद बिन सलमान इमारती सदर मोहम्मद बिन ज़ैद सां ॻाल्हि ॿोल कई। अमीर कतर ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन अब्दुर्रहमान सां बि ॻाल्हायो आहे। तुर्किया जे सदर ऐं मिस्र जे सदर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह BRT मंसूबे ते कम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर पारां BRT जो दौरो, तामीराती मंसूबनि जो जाइज़ो, अॻभराईअ बाबति ब्रीफिंग। सीनियर वज़ीर शर्जिल मेमून पारां वज़ीर आला खे लाट 2 ते अॻभराई बाबति आगाही।
चक में माहिर बिरादरी के ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो मजमूई तौर ते 2 करोड़ 16 लख रुपया दंड मुक़रर। वज़ीराबाद में अॻूणे MNA गोस बख्श खान महर जी सरपंचीअ हेठि महर धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। अली मोहम्मद महर धुर ते 2 क़तल साबित थियण ते 1 करोड़ 21 लख रुपया दंड। जमालुद्दीन महर वारे धुर ते 95 लख 25 हज़ार रुपया दंड। धुरियूं पाण में खीर कण थी वियूं, इलाइक़े में ख़ुशीअ जी लहर। बख्शापुर वेझो हथियारबंदनि जे कोच ते फायरिंग, औरत क़तल। ज़ोरगढ़ वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में मुसाफ़िर औरत माई वज़ीरा मारिजी वई, 1 ॼणो ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच कोयटा खां सादकाबाद वञी रही हुई त हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिंमें औरत क़तल थी वई आहे। वाक़िए जी जांच कई पई वञे। टनोलया लॻ ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर, औरत फोत थी वई। चंबड़ रोड ते हादसे सबबि मोटरसाइकिल ते सवार 42 वर्षनि जी श्रीमती मीरा ज़ाल जीवन कोहली फोत। पटीदन में वैन जो टक्कर लॻण सबबि वटहड़ू नींगरी फोत। फोती नींगरीअ जे 7 वर्षनि जी अलीना दी अब्दुल जब्बार शहर तौर सुञाणप। हाला बस सां तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार 1 ॼणो फोत, 1 ज़ख़्मी। बमरा फाटक वटि हादसे सबबि बिशारत चांग थॾे ते ई फोत थी वियो। ज़ख़्मी एजाज़ कीरियो नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। सजावल में नामालूम गाॾीअ जे टक्कर में वाटोड़ू नौजवान फोत, सुञाणप न थियण करे लाश अस्पताल मुंतक़िल। गरियासीन वेझो ज़मीन जे मामूली ॻाल्हि तां धुरनि में जहिड़े दौरान 11 ॼणा ज़ख़्मी। पीर जे ॻोठ में राजन ऐं दाऊद जा बिरादरीअ जे 2 धुरनि में जहिड़े दौरान लठियूं ऐं ज़रूरता आज़ादाराना इस्तेमाल। 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में रांझण राजड़, मंसूर, अब्दुल जब्बार, राजा खान, इनायतुल्लाह राजड़ ऐं ॿिया शामिल। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। काजी खावड़ वेझो नारी मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ गुलाम नबी फुलपोटो में 17 सालनि जी सुनीला धीउ ज़मीर हुसैन फुलपोटो ज़हर पी अंतांदो। नारीअ जो लाश वारा अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद में वारसनि हवाले।